ऐं हिननि जे घर में हिकु प्यारी सी लक्ष्मी आहे जंहिंजो नालो आहे पिंकी। ऐं अजय ॾाढी ख़ुशि आहे। छो जी माता जी स्कूल वेंदमि, माता जी स्कूल वेंदमि, माता जी स्कूल वेंदमि। तव्हां सभिनि खे ख़बर आहे मुंहिंजो स्कूल में पहिरों ॾींहुं आहे। मां पंहिंजे दोस्तनि सां मिलंदमि, नयूं नयूं किताबियूं पढ़ंदमि। वाह, माता जी स्कूल वेंदमि, माता जी स्कूल वेंदमि। मम्मी पापा जल्दी अचो। हाँ पुत्र। मम्मी मम्मी मां कल स्कूल वेंदमि ना। हाँ पुत्र, तूं ज़रूरु स्कूल वेंदी आहे कल्ह। माता स्कूल वेंदमि, माता मुंहिंजी स्कूल धीअ वेंदमि। केतिरी ख़ुशि आहे स्कूल वञण जे लाइ। भॻवान करे मुंहिंजी धीअ ईअं सदा ई ख़ुशि रहे। मम्मी मम्मी पापा कॾहिं ईंदा मुंहिंजो स्कूल जो सामान वठी करे? पुत्र ईंदा ई हूंदा। पिंकी जा पापा अची विया, पिंकी जे पापा अची विया। पापा पापा मुंहिंजो स्कूल जो सामान काथे आहे? मुंहिंजी धीअ चए ऐं मां न कयां, इहे कॾहिं थी सघंदो आहे? हे वटि तुंहिंजो बैग, हे वाह, हे केॾो सुठो आहे पापा। हे वटि तुंहिंजी बोतल, हे बि ॾाढी सुठी आहे पापा। तुंहिंजो लंच बॉक्स। वाह, हे बि केॾो सुठो आहे पापा। पर पापा मुंहिंजा कलर काथे आहिनि? मां तव्हांखे हो बि त चयो हुयो न, तव्हां न वठी आयो छा हो? मुंहिंजी धीअ चए ऐं मां न कयां, इहे कॾहिं थी सघंदो आहे? हे वटि तुंहिंजो कलर। केॾा सुठा आहिनि पापा। मां हिन रंगनि सां त पूरी दुनिया में रंग करे छॾंदमि। मानो नीरो रंग, पेड़नि में साओ रंग, गुलनि में ॻाढ़ो रंग करे छॾंदमि। थैंक यू पापा। हाँ, मां त स्कूल वेंदमि, मां त स्कूल वेंदमि। सावित्री, हाँ असां त पाण न पढ़ी पायासीं, त पंहिंजी धीअ खे खूब खूब पढ़ाईंदासीं। हाँ, तव्हां बिल्कुलु सही था चओ। असां पंहिंजी धीअ खे खूब पढ़ाईंदासीं। हल मां सुम्हण वञा थो। हाँ, मां पिंकी खे सुम्हायांसि थी। पुत्र पिंकी। मम्मी मम्मी मां कल स्कूल वेंदमि न हाँ पक्को? पुत्र, तूं ज़रूरु स्कूल वेंदी। अचु सुम्ही पओ। सुबुह जल्दी उथिरो थी न? सुबह जे समय स्कूल ढंग सां वेंजांइ, शैतानी न कंजांइ वधीक। हाँ मम्मी ठीक आहे। कंहिंसां वधीक न ॻाल्हाइजांइ, पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾिजांइ। हाँ मम्मी। हल वञ पुत्र, ध्यान सां वेंजांइ। हाँ मम्मी बाय। बाय पुत्र। सावित्री, हाँ पिंकी स्कूल वई? हाँ, हाणे ई त वई। ठीकु आहे, चांहि त खणी आ। हाँ खणी थी अचां। ट्रिंग 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 ट्रिंग। हेलो। हेलो, क्या आप पिंकी के पापा बोल रहे हैं? हाँ। आपकी बेटी का यहाँ पे कार एक्सीडेंट हो गया है, आप जल्दी से जल्दी आ जाइए। मैं उसको सहारा हॉस्पिटल ले जा रही हूँ। कैसे? आप जल्दी आ जाइए। सावित्री, सावित्री छा थियो? का रो छो था पिया? कंहिंजो फोन हुयो? पिंकी जो एक्सीडेंट थी वियो। छा? सॼी पिंकी काथे आ? तो कुछ न ख़बर, फोन आयो हुयो, सहारा हॉस्पिटल में आ। जल्दी हलो, मूंखे पंहिंजी धीअ सां मिलणो आहे। अलाए कीअं हूंदी मुंहिंजी धीअ। हॉस्पिटल हल। ॿई माउ पीउ रोई रोई परेशान थी करे अस्पताल में पहुचा।
बोलते हैं डॉक्टर असांजी धीअ काथे आ? असांजी धीअ काथे आहे? तव्हांजी धीअ जो नालो पिंकी आहे छा? हा डॉक्टर साहब, तव्हांजी धीअ जो एक्सीडेंट थी वियो आहे। डॉक्टर साहब। उन एक्सीडेंट में उनखे मथे जी खोड़ गहरी चोट लगी आहे। छा था चओ था? हा, जंहिंजी वजह सां उन्ही जो पूरो उन्ही जे कारण उन्ही जे सीधे अखनि ते इफेक्ट पियो आहे, जंहिंजी वजह सां उन्हनि जी ॿिन्ही अखनि जी जंहिंजी वजह सां उन्ही पानी ॿिन्ही अखनि जी रोशनी हली वई आहे। छा था चओ डॉक्टर साहब? अखनि जी रोशनी डॉक्टर साहब। हा, त समाजे हाणे छा असांजी थींदो? धीअ ठीक अगर थी वेंदी? हाँ बिल्कुल ठीक थी वेंदी। अगर असां इहो 24 कलाक जे अंदर ऑपरेशन न कयोसीं त हिन जी अख वापस वरी न अची सघंदी। छा था चओ डॉक्टर साहब? छा था चओ? रहम कयो डॉक्टर साहब। हमारे पंहिंजे पाण खे पापा पापा पिंकी पिंकी पुत्र तू ठीक था पिंकी? पापा मूंखे कुछ नज़र छोड़ना तो अचे पापा। पापा मम्मी पुत्र स्कूल वञणो आहे पापा। पुट तू मूंखे वेंदी रंग करना है पापा। रंग भी कर। जरूर करती पुत्र वेंदी स्कूल। डॉक्टर साहब मुंहिंजी धीअ जो ऑपरेशन करे छॾियो डॉक्टर साहब। हथ जोड़िया थो तव्हांजो डॉक्टर साहब। ऑपरेशन जो ख़र्चो 2 लाख रुपए ईंदो। छा डॉक्टर साहब? 2 लाख रुपया? असां एतिरा पैसा काथो आणींदासीं? असां ग़रीब माण्हू आहियूं डॉक्टर साहब, ईअं न कयो। मां 2 लाख जो इंतजाम न करे सघंदुमि ॾिसो मां सम्झी सघंदो आहियां। तव्हां डॉक्टर साहिब मुंहिंजी अखियूं वठी वठो, मुंहिंजी धीअ खे अखियूं ॾेई छॾो। ॾिसो ईअं न थी सघंदो आहे। ईअं न चओ तव्हां मुंहिंजी धीअ खे। ईअं न चओ, तव्हां ऑपरेशन करे छॾियो। ॾिसो मां बि मजबूर आहियां। आई एम सॉरी। डॉक्टर साहब पापा पापा तव्हां काथे आहियो पापा? तव्हां मुंहिंजी हर इच्छा पूरी कंदा आहियो न पापा? तव्हां मुंहिंजी अखियुनि जी रोशनी बि आणो न पापा? पापा मुंहिंजी धीअ चाहे मां न करे सघां, इहो छो थींदो? हाणे असां एतिरा पैसा काथो आणींदासीं? कीअं थींदो असांजे पुट जो ऑपरेशन? कीअं बि करे 2 लाख जो इंतजाम कंदुमि सावित्री। छा मूंखे पंहिंजे पाण खे छो न विकिणणो पए? तू ठीक थी वेंदी है, चिंता न कर। भाउ मुंहिंजी मदद कयो भाउ, मुंहिंजी धीअ जो ऑपरेशन आहे। 2 लाख रुपया खपनि भाउ, मुंहिंजी धीअ जो ऑपरेशन आहे, वरना उहो कॾहिं न ॾिसी पाईंदी। भाउ भाउ तव्हां मदद कयो भाउ, भाउ तव्हां मदद कयो भाउ, मुंहिंजी धीअ जो ऑपरेशन आहे, कृपया मदद कयो भाउ। भाउ कोई मदद छो नथो करे? भाउ तव्हां मदद कयो भाउ हिते ॿुधो भाउ। 2 लाख रुपया खपनि भाउ, तव्हां मदद कयो न भाउ। चाहते हो पैसे जो बंदोबस्त थी वियो? सावित्री पैसे जो बंदोबस्त कोन थियो। के बि असांजी मदद न कई? सावित्री हाणे असांजी धीअ कीअं ठीक थी वेंदी? समझ में न छा थी वियो? कीअं थींदो हाणे? छा थींदो? भेण छा थी वियो? ॿुधो आहे त तुंहिंजी धीअ जो एक्सीडेंट थी वियो आहे। हाँ भेण मुंहिंजी धीअ जो एक्सीडेंट थी वियो आहे। डॉक्टर चवनि था पिया हुनजो ख़र्चो 2 लाख ईंदो, हुनजी अखियुनि जी रोशनी हली वियूं आहिनि। मूंखे त सम्झ में ई नथो अचे मां छा कयां हाणे। भेण तूं चिंता न कर, मुंहिंजो सुहिणो साईं समाधि वारो वेठो आहे, सभु भली कंदो। जय जय समाधि। समाधि वारो साईं केरु आहे?
मुंहिंजा सुहिणा साईं समाधीअ वारा शहनशाह बाबा गुरदास राम जन। पोइ मुंहिंजी धीअ जी अखियूं हाणे ॾींदा? हा भेण, तूं चिंता न कर, तूं मूंसां गॾु जलगांव हल। हुते मुंहिंजे साईं जन जो मेलो लॻल आहे ऐं हुते मुंहिंजे साईं जन जो ॾाढो वॾो नेत्र ज्योति हॉस्पिटल बि आहे ऐं हुते मुंहिंजा साईं तुंहिंजी धीअ जी अखियूं पाण ठीकु कंदा। अच्छा भेण, मां काथे बि हलण लाइ तयारु आहियां, मां पंहिंजी धीअ लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहियां। लाचार माउ पीउ ॾाढे विश्वास सां जलगांव दरबार में हुन शेवादारी सां गॾु पहुचा। हे ॾिस भेण, हे मुंहिंजे सुहिणे साईं समाधि वारे जो दरबार आहे। हे जलगांव जो दरबार आहे? हा। अच्छा पुट, तूं मथो टेक। भेण, मां हिन खे ऑपरेशन जे लाइ हॉस्पिटल में थी वठी वञां। ध्यान सां वेझे पुट। मम्मी, तूं चिंता न कजे, तूं ठीक थी वेंदी आहे। हा भेण, तूं चिंता न कर भेण। मूंखे ॾाढी चिंता थी थिए, अलाए केरु ऑपरेशन कंदो, कहिड़ा डॉक्टर हूंदा, कुझु सम्झ में ई नथो अचे मूंखे त असांजी धीअ कीअं ॾिसी सघंदी। चिंता न कर, ये भी साईं भी भली कंदा। साईं, असां पहिरीं दफ़े तव्हांजे दर ते आया आहियूं, ॾाढो ॿुधो आहे तव्हांजे चमत्कारनि जे बारे में। असांजे ॿार जी लाज रखजो साईं। साईं, असां ग़रीब आहियूं, बेबस आहियूं, हाणे तुंहिंजो ई सहारो आहे साईं, कोई सहारो न आहे। ॾाढी आस रखी तव्हांजे दर ते आया आहियूं साईं, असांजे ॿार जी लाज रखजो साईं। सतगुर तुंहिंजी दुआर अची रोआ थी ज़ारो ज़ार अची। सतगुर तुंहिंजी दुआर अची रोआ थी ज़ारो ज़ार अची। दुखियो संसार तुंहिंजो चाहियां थी दीदार तुंहिंजो, घुरे थी दिल प्यार तुंहिंजो। ते द्वार ते ज़ारो ज़ार अची। कदम कदम ते दुख मिला आहिनि, मां बेकसूर थी साईं। दुख में पंहिंजनि बि कोन सुञातो, मां मजबूर थी साईं। दुखियो संसार तुंहिंजो चाहियां थी दीदार
भेण तुंहिंजी धीअ ठीक थी वई भेण भेण तुंहिंजी धीअ जो ऑपरेशन सफल थी वियो भेण छा पिंकी मम्मी पिंकी मम्मी तू ठीक आहे पिंकी तो ठीक आ हाँ पापा तू ठीक आहे हिते पुट वे हिते पुट हाँ मम्मी हाणे मैं ॾिसी सकती आहियां तव्हांखे बि मांखे ॾिसी सकती आहे? हाँ पापा मैं सभिनि खे ॾिसी सकती आहियां मां स्कूल में वञी सकती आहियां पापा हाँ पुट तू जरूर स्कूल में हाँ मुंहिंजी धीअ भेण हिन खे मथो त टेकायोसि भेण अच पुट साईं जन को मथो टेक मतो मम्मी ये डॉक्टर इंजा पापा ये डॉक्टर इंजा छाती छा में इन्होंने मुझे ऑपरेशन करा जय जय समाधि जय जय समाधि पापा मम्मी वाह वाह ॾिसो मुंहिंजे साईं जो चमत्कार वाह हे आहे मुंहिंजा चमत्कारी साईं वाह ॾिठो ई भेण मां तोखे चयो हुयो नी भेण मुंहिंजा साईं पाण ई त तुंहिंजी धीअ जो ऑपरेशन करणु आहे भेण जय जय समाधि जय समाधि जय जय समाधि सभिनी जो सहारो बाबा गुरदास राम प्यारो सभिनी जो सहारो बाबा गुरदास राम प्यारो जय जय समाधि साईं तव्हांजे कोटि कोटि प्रणाम आहे सतगुरु तव्हांखे साईं असां बेगुनाह आहियूं तव्हां हमेशह असांजो साथ ॾींदा आहियो तव्हांजा जेतिरा शुक्राना कया ओतिरा ई थोरा आहिनि साईं तव्हां ॾाढा महिरबान साईं आहियो साईं तव्हां रहमी बाबा आहियो साईं सदाई रहमत को साईं लो सहमत कर सदाई असां सभिनि ते रहमत वसाईं जय जय समाधि सभिनि जो सहारो बाबा गुरदास राम प्यारो सभिनी जो सहारो बाबा गुरदास राम प्यारो जय जय समाधि लखन हज़ारन में गुरदास राम साईं लखन हज़ारन में गुरदास राम साईं भयानक थोरा ॾिनो नाम मूंखे तूं साईं ओ तूं सप्रीत कई मूं फ़क़ीर होरा होरा दिल होरा 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 सिर होरा 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 सिर होरा 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 सिर होरा होरा लखन हज़ारन में गुरदास राम साईं लखन हज़ारन में गुरदास राम साईं जय जय समाधि भाई तव्हां ईमानदारी सां ॿुधायो जहिड़ो एक दौड़ ताड़ी वॼायो था पिया सचपच नमन आहे हिननि ॿारनि खे पर हे पीड़ू ई अहिड़ो आहे असांजे बि भाटापर में जॾहिं ड्रामा थींदा नी न जॾहिं उहे रिहर्सल कंदा नी तॾहिं लॻंदो आहे की भई ठीकु आहे सो आहे लेकिन जॾहिं उन साईं जे पिण में अची वेंदा नी तॾहिं हुनजो नज़ारो ई अलॻि हूंदो आहे छो त हुते मुंहिंजो समाधि वारो साईं हुननि सां गॾु हूंदो आहे ऐं हिननि सां बि ॾिसो ॿारनि जी बिल्कुलु जेकी एक्टिंग हुई क्या बात है हिकु दफ़ो वरी ज़ोरदार ताड़ी वॼाए करे गवालिया जे हिननि मस्ताननि जो अभिनंदन आहे ऐं हीउ जेको एक्ट हक़ीक़त में हिननि भले ई एक्ट ॾेखारियो आहे पर साईं पंहिंजी समाधि साहिब में ऑपरेशन इहे कया नी बाबा मिसाल नी अॼु बि जिंदा आहियां माता अॼु बि जिंदा आहे जंहिंजो ऑपरेशन समाधि साहिब में साईं कयो आहे अॼु बि भाउ उहो जिंदा आहे जंहिंजो दरबार साहिब खां निकिरी करे हॉस्पिटल में साईं जन इलाज कयो हो अचरज अची वञे बक़ाइदे दरवाज़ा बंदि पिया नी लेकिन उहो प्यारो साईं जो दरबार खां ॿाहिरि निकिरी आयो आहे वरी हॉस्पिटल जो दरवाज़ो बंदि आहे लेकिन उहो अंदरि पियो आहे मेन स्विच बंदि आहे लेकिन लाइट ऐं पखो हलंदो पियो आहे बाक़ाइदे जेके ग्लूकोज जी इंजेक्शन आहे उहा हुनजी नस में पई आहे उहा बराबरि लॻी पई आहे हुनजो इलाज पूरो थियो आहे ऐं शहनशाह बाबा गुरदास राम पाण हिननि जा इलाज इहे कया नी बाबा तंहिं करे मां चवंदो आहियां न बाबा असांजी समाधि साहिब में सचपच असां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं सतगुरु शहनशाह असांखे समाधि वारे साईं जी दामन में रखियो आहे
हमेशा दिल सां ई चऊं ओ मुंहिंजे साह में समाधि आहे हिते रोज़ असीं ईंदासीं मुंहिंजे साह में समाधि आहे हिते रोज़ असीं ईंदासीं हले छुट्टी जे